शालवा लेगा इनालवा में पीर मुराशा फाटक ते रहंदो आहे। मुंहिंजी काकी हिते पढ़ंदी आहे गवर्नमेंट स्कूल में, जेको हितां 31 तारीख़ हितां गुम थी आहे। मुंहिंजी काकी सानिया नालो अथसि, 8 वरनि जी आहे, स्कूल में पढ़ंदी आहे। सानिया नालो अथसि, गर्ल्स एलिमेंट्री स्कूल लोको शेड रोड़ी। रोड़ी लोको शेड चौकी ते बि विया आहियूं, उन्हनि NC कटी आहे। वरी उन्हनि चयो की तव्हां वञो त असीं छोकिरी जी तलाश कयूं था। वरी असां वियासीं थाणे वारनि असांजी NC न कटी हुई, जेको असांखे शाम ताईं बीहारे रखियो अथई, तव्हां ॿाहिरि बीहो, ॿिया पार्टी अचनि। जंहिंजो असांखे चयोसीं की बाबा असांजी छोकिरी गुम आहे। जेको असांखे टीचर ॿुधायो हो की ॿ ज़ैफ़ां आयूं स्कूल में ऐं सानिया खे वठी वियूं पाण सां गॾु, 2 भेट ज़ैफ़ां। मुंहिंजो नालो रुबीना मंज़ूर आहे। मां गवर्नमेंट गर्ल्स एलिमेंट्री स्कूल में हेड जा फ़ैज़ अंजाम करे रही आहियां। त हाणे असांजे स्कूल में 3 क्लास जी हिकु काकी आहे सानिया शाह नवाज़। उहा 2 पीरियड आई आहे, सुबुह आई आहे, अटेंडेंस हुनजी लॻियल आहे। त 2 पीरियड हुन क्लास में अटेंड कया आहिनि। 3 पीरियड में उहा वॉशरूम जी परमिशन वठी वई आहे टीचर खां। पोइ त वॉशरूम जेका आहिनि उहो असांजे गेट जे भरिसां आहे वॉशरूम, ॿारनि जा वॉशरूम। हुतो ई काकी हली वई आहे। त हुनजी जेका ॿी भेनर असांजे स्कूल में पढ़नि थी उहा आई आहिनि मूं वटि, त मैडम असांखे इजाज़त ॾियो। त असांजी भेण जेका आहे न उहा हली वई आहे, बुआ हुनखे वठी वई आहे। असांखे नज़र न आई त काकी हली वई आहे स्कूल मां। उहो काकियूं वयूं आहिनि पंहिंजे घर। उन्हनि मुंहिंजी पंहिंजे माउ खे, बाबा खे, अम्मा खे ॿुधायो आहे त असांजी भेण बुआ वठी वई आहे। त असांखे बि इहे ॿुधायो त बुआ सादिकाबाद बुआ वठी वई आहे। असां पाण हैरान पियो थियूं त हाणे काकी आई आहे, हाणे जो हाणे बुआ कीअं सादिकाबाद वठी वई आहे हुनखे। असां पाण परेशान थी वियासीं। उहे काकी वयूं आहिनि। पोइ हिननि जी अम्मी सभु जेकर बि मायूं आहिनि सभु असांजे स्कूल अची विया आहिनि। त हिननि चयो त असांजी दुश्मनी आहे, दुश्मनी आहे। त असां चयो बाबा तव्हांजी दुश्मनी हुई त तव्हां असांखे ॿुधायो आहे। त असां काकी खे न वञणु ॾियो आहे वॉशरूम। त सर असां त गवर्नमेंट खे चई थकिजी पिया आहियूं त बाबा असांखे 10 साल थी विया आहिनि, न असां वटि कोई पटे वारो आहे, न कोई चौकीदार आहे, कोई बि न आहे। त असांखे गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त असांखे पटे वारो बि मिले, त चौकीदार बि मिले, ताकी असांजो स्कूल महफ़ूज़ रही सके, ॿियनि ॿारनि जी हिफ़ाज़त थिए, असांजी नियाणियुनि जी हिफ़ाज़त थिए। हिकु अदा आहे जेको असांजो वीचारो भाउ आहे ॾाढो परेशान आहे हुन ॾींहं खां, हुनजी काकी। त ॿिए जेका माउ पीउ आहिनि उहो परेशान न थियनि। गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे त असांखे पटे वारो बि खपे ऐं असांखे चौकीदार बि खपे।